हाणे जेका दोस्तों अॼु राति क़िस्त अचण वारी आहे ज़हर ज़िंदगी ड्रामे जी, उन जा कुझु अहम पॉइंट ऐं कुझु अहम सीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त उहे कहिड़ा ऐं कहिड़ा सीन ऐं कहिड़ा पॉइंट आहिनि। हिन वीडियो खे ज़रूरु पूरो ॾिसिजो ऐं तव्हांखे सम्झ में अची वेंदी ॻाल्हि। थी सघे त असांजे यूट्यूब चैनल शाहिद खोसो व्लॉग खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं दोस्तों, हाणे जेको आहे कमाल खान कुझु अहिड़ा कम वठंदो इन बख्शू खां, जेको ठाह थी रहियो आहे रईस गफ़ार खान ऐं हाकिम खान कोशिशि करे रहियो आहे, उहो जोड़ो अञा वधी वेंदो ऐं जेको आहे थी सघे थो हाकिम खान जो सिर बि खणाए छॾे। कमाल खान इन बख्शू ऐं कुझु वाठनि खां पैसा ॾेई करे ख़रीद करे, ऐं कमाल खान शातिर माण्हू आहे, कॾहिं बि हू जेको आहे ठाह न कंदो ऐं थी सघे थो त रईस गफ़ार खान ते बि हाकिम खान खां पोइ वरी ॿीहर हमिलो कराए। हाणे रईस गफ़ार खान जेको आहे जॾहिं कमदार खे वापसि मोकिले छॾंदो ऐं ठाह जूं ॻाल्हियूं इन सां बिल्कुलु न कंदो। हाणे जेको आहे पंहिंजे गार्डन खे चवंदो तव्हां तयारी कयो ऐं वारिस वारा रबनि सां मिलंदा, चवंदा असांजो साथ ॾिए त असां हली करे रईस गफ़ार खां रईस हाकिम खान जे ॻोठ जे मथां हमिलो करे अचूं। ऐं फ़िलहालु जेको आहे रबन पंहिंजी कशमकश में फाथो पियो आहे, छाजे करे रबन खे मीरा जी लॻल आहे, हू ओठे सां डीलिंग कंदो, ओठो उन खे प्रेशर ॾिनो वेठो आहे मूंखे हितां छॾाए, मां तोखे मीरा ताईं पुॼाईंदुसि, लेकिन ओठो इहो ॿ नंबरीअ जूं ॻाल्हियूं करे थो, मीरा ताईं कोन पुॼाईंदो। लेकिन रबन मजबूर थी करे कुझु न कुझु क़दम खणंदो, पोइ कहिड़े हिसाब सां बि खणे ज़रूरु क़दम खणंदो ऐं इन क़दम खणण सां हू सॼे ॻोठ वारनि जे नज़रनि में अची वेंदो, रईस गफ़ार खान जे में बि नज़रनि में अची वेंदो। दोस्तों बक़ाया पार्ट ॿी वीडियो में ॿुधाईंदासीं। असांखे ॾींदा इजाज़त।